फला मुदिल्ल लह वमन युद्लिल्हु फला हादिय लह। बमंजी काठे सुबर रखो दे मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लह खोले वमन युद्लिल्हु फला हादिय लह। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मअवाना व मलजअना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या बनी आदम क़द अंज़लना अलैकुम लिबासन युवारी सौआतिकुम वरीशा वलिबासुत तक़वा ज़ालिका खैर ज़ालिका मिन आयातिल्लाहि लअल्लहुम यज़्ज़क्करून। क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी मक़ामिन आख़र वजअल लकुम सराबील तक़ीकुमुल हर्र व सराबील तक़ीकुम बअसकुम कज़ालिका युतिम्मु निअमतहु अलैकुम लअल्लकुम तुस्लिमून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई गॾिजी मूंसां बावाद बुलंद हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़ाते गिरामी ते दादिय दुरूद शरीफ पेश कराईंदा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका अजमईन। हज़रत ज़िवकार अल्लाह सुब्हानहु व तआला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो या बनी आदम ऐ जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जा पुट्रो ऐ जनाब आदम जा औलादो क़द अंज़लना अलैकुम लिबासन युवारी सौआतिकुम वरीशा। अल्लाह फरमायो कि यकीनन असां लाथो तव्हां ते लिबास जेको तव्हां जे शर्मगाहुनि खे ढके बि सही। वरीशन ऐं लिबास जो हिकु मक़सदु त इहो आहे कि उन लिबास जे ज़रिए तव्हांजा ओघड़ ढकिजी पवनि ऐं उहो ॿियो मक़सदु त इहा आहे कि वरीशन ऐं उहो लिबास तव्हां जे लाइ सिंगार बि बणिजे। वलिबासुत तक़वा ज़ालिका खैर। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि ऐं परहेज़गारीअ जो लिबास उहो तव्हां जे लाइ भलो आहे। ज़ालिका मिन आयातिल्लाहि। ये रब सुब्हानहु व तआला जो लिबास तव्हां जे लाइ नाज़िल करणु ये अल्लाह जे निशानिन मञा हिकु निशानी आहे। लअल्लहुम यज़्ज़क्करून। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि ख़ालिक़े काइनात तव्हां जे लाइ लिबास खे नाज़िल कयो
तां त उहे उन लिबास खे पाए करे उन जे ज़रिए रब जे निअमतुनि खे पंहिंजे जिस्म ते ढके करे उन रब जे निअमतनि मां नसीहत बि हासिलु कनि ऐं उन रब जो शुक्रानो बि अदा कनि। नाज़रीन सामीन किराम कि अल्लाह सुब्हानहू व तआला हिन आये करीमा में लिबास जो रब सुब्हानहू व तआला ज़िक्र फरमायो आहे। लिबास में इंसान जा कपिड़ा समूरा अची विया ऐं उन में के चोलो ऐं शलवार ऐं गोॾ ऐं इमामो शरीफ़ यानी पटको शरीफ़ इहे समूरी शयूं इंसाननि जे लाइ ऐं मर्दनि जे लाइ लिबास में शामिल आहिनि। नाज़रीन सामीन किराम कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां लिबास कहिड़ो रिवायत आहे। अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लिबास में के कपिड़ा पाइण जे हिसाब सां हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमीस पाइण खे यानी चोलो पाइण खे पसंदि फरमाईंदा हुया। हज़रत ज़िवकार कि उन अल्लाह जी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जेको चोले मुबारक जो ये आस्तीन हूंदो हुयो, ये हथ जो जेको आस्तीन आहे उहो आस्तीन के बराबरि मुकमल हूंदो हुयो, न मुकमल एतिरो सोढ़ो हुजे जो इंसान जा हथ न निकिरी सघनि। ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शलवार जे हिसाब सां उमूमन अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गोॾ मुबारक इस्तेमालु फरमाईंदा हुया। नाज़रीन सामीन किराम हिन आये करीमा में अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो कि ऐं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलादो कि रब सुब्हानहू व तआला तव्हांजे मथां लिबास खे नाज़िल फरमायो कि इंसान खे जॾहिं रब सुब्हानहू व तआला पैदा कयो कि उन इंसान जे पैदा करण सां रब सुब्हानहू व तआला उन जे जिस्म ते का अहिड़ो जे का शइ कोन ढकियो या अहिड़ी का शइ खल वग़ैरह उन जी जिस्म ते कोन जंहिंसां उन जो लिबास बि लिबास ऐं उहा खल उन जे लाइ उन जे ओघड़ खे बि ढके। ख़ालिक़ काइनात जी जानवरनि जे लाइ रब सुब्हानहू व तआला इंसाननि खे पैदा कयो त उन सां गॾोगॾु उन्हनि जे लाइ लिबास जो बि समूरो बंदोबस्तु अल्लाह ताला करे छॾियो आहे। नाज़रीन सामीन किराम के लिबास में हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिबास में हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेको पसंदीदा सभ खां लिबास हुयो, पसंदि थियल लिबास हुयो, उहो सभ खां अछो ऐं सफ़ेद लिबास अल्लाह जे हबीब खे सभिनी कपिड़नि ऐं सभिनी लिबास खां वधीक पसंदीदा लिबास हुयो। नाज़रीन सामीन किराम कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि पसंदीदा लिबासनि मंझां सभ खां पसंदीदा ऐं भलो लिबास अछो लिबास आहे। ऐं अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि उन अच्छे लिबास के इस्तेमालु कंदा कयो। ऐं हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जेकॾहिं तव्हां पंहिंजे मुअल ऐं मुर्दनि खे जॾहिं कफ़न पारायो त उन्हनि खे बि अच्छे कफ़न जे ज़रिए ऐं अछो कफ़न उन्हनि खे ॾियो। नाज़रीन सामीन किराम कि लिबास मंझां जेको मर्दनि जे लाइ ख़ुसूसी तौर ते जेके शरीयत जे तौर ते जेका लिबास इस्तेमालु करणु उन जे लाइ मना आहे ऐं रुकावट ऐं नाजाइज़ आहे, उहो लिबास आहे रेशम ऐं ख़ालिस रेशम के उलमाए किराम फरमाइनि था कि जेकॾहिं तव्हांखे ख़ालिस रेशम जी तव्हांखे सुञाणप करणी आहे त उनखे साड़ियो। साईं उलमाए किराम इहो लिखियो आहे कि उन रेशम जे कपिड़े खे या उन जे टुकड़े खे थोरो साड़ियो। उन साड़ण सां
गोश्त जी जेका सो आहे धप महसूस जेकॾहिं थिए तो सम्झी वञो कि इहो ख़ालिस रेशम आहे। जेकॾहिं गोश्त जी धप ऐं उन जी बदबू महसूस न थिए तो सम्झी वञो त उहो ख़ालिस रेशम न आहे। ऐं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मर्दनि जे लाइ ख़ालिस रेशम पाइण खां मना फरमाई आहे। ऐं अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ालिस ॻाढ़ो लिबास पाइण खां बि मना कई आहे। हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॻाढ़ो लिबास पातो बि आहे। तो उलमाए किराम फरमाइनि था कि उन ॻाढ़े लिबास जेको अल्लाह जे हबीब इस्तेमालु फरमायो आहे उहो ॻाढ़ो लिबास आहे जंहिंमें कुझु न कुझु ॿिए कंहिं रंग जी मिलावट ज़रूरु हुई। ऐं ख़ालिस रेशम पाइण मर्दनि जे लाइ बि हराम ऐं नाजाइज़ ऐं ख़ालिस सफ़ा मुकमल ॻाढ़ो लिबास पाइण बि मर्दनि जे लाइ नाजाइज़ ऐं हराम आहे। नाज़रीन सामीन किराम, हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम जॾहिं इंसान नओं कपिड़ो पाईंदो आहे तो अल्लाह जी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अच्छा जॾहिं इंसान गोड़ पाए या कांच पाए तो उन में अल्लाह जी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के या हादिस मुबारका में अल्लाह जी नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जेको शख़्स पंहिंजे गोड़ पाए ऐं उन गोड़ खे फ़ख्र ऐं तकबुर ऐं गुरूर जे तौर ते पंहिंजे भेॾनि खां हेठि उनखे लड़काए ऐं ज़मीन सां उहा गोड़ जेका सो आहे टच थींदी रहे घुमण में त उहो अल्लाह सुभाणे व ताला क़यामत जे ॾींहुं उन इंसान जे तरफ़ नज़र रहमत न कंदो आहे। रब सुभाणे व ताला उन जी तरफ़ क़यामत जे ॾींहुं नज़र रहमत न फरमाईंदो आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो जेको गोद मुबारक आहे उहो गोद मुंहिंजे भेॾनि खां हेठि ऐं जेका सो आहे लथल हूंदो आहे। तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि ऐं अबू बकर कि तूं उन तकबुर ऐं गुरूर करण वारनि मां न आहीं। इहो उन जे लाइ मना आहे जेको गुरूर ऐं तकबुर जे तौर ते गोड़ खे या कांच खे पंहिंजे गोॾनि खां हेठि लड़काए त उन जे लाइ इहा वईद आहे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ख़ालिक़ काइनात उन जी तरफ़ नज़र रहमत न फरमाईंदो आहे। नाज़रीन सामीन किराम, ज़बरदस्त हिकु हदीस मुबारक जंहिंमें अल्लाह जे हबीब मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो। हज़रत फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन रावी आहिनि, फरमाइनि था कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जेकॾहिं कोई इंसान नओं लिबास पाए, नओं जोड़ो पाए, नवां कपिड़ा पाए, जॾहिं कोई माण्हू नवां कपिड़ा ऐं नओं लिबास पाए ऐं उन खां बाद में हीअ दुआ पढ़े कि कहिड़ी दुआ, उहा हीअ आहे अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी कसानी मा उवारी बिही औरती व अतजम्मलु बिही फी हयाती। ॿीहर ॿुधो, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी कसानी मा उवारी बिही औरती व अतजम्मलु बिही फी हयाती। टीहर इन दुआ खे ॿुधो कि अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी कसानी मा उवारी बिही औरती व अतजम्मलु बिही फी हयाती। इन दुआ जो जेका सो आहे तर्जुमो ही आहे कि अल्लाह सुभाणे व ताला उहो अल्लाह उन ज़ात पाक जे लाइ हम्द ऐं तारीफ़ आहे जंहिं ज़ात मूंखे नओं लिबास ढकायो आहे, जंहिं ज़ात मूंखे अहिड़ो लिबास ढकायो आहे कि जंहिं सां मां पंहिंजे ओघड़ खे ढकियां ऐं उन लिबास जे ज़रिए ज़िंदगी में सिंगारजां। तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जेको शख़्स नवां कपिड़ा ऐं नओं लिबास पाए करे इहो दुआ पढ़े कि ऐं उन खां बाद जेके उन जा पुराणा कपिड़ा हुया उहे पुराणा कपिड़ा कंहिं ग़रीब मिसकीन खे ख़ैरात करे ॾे ऐं पंहिंजा ऐं नओं लिबास पाए करे पुराणा कपिड़ा कंहिं ग़रीब मिसकीन खे ख़ैरात जे तौर ते ॾेई छॾे। तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि ॿुधिजो
कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि ख़ालिक़ कायनात रब सुब्हानहु व तआला उन शख़्स खे मौत में ऐं ज़िंदगीअ जे हर हाल में अल्लाह उन जी ज़िमेदारी बि खणी छॾींदो आहे ऐं अल्लाह जे पनाह में बि उहो शख़्स अची वेंदो आहे। नवां कपिड़ा पाए उन खां बाद इहा दुआ घुरे, अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी कसानी मां उवारी बिही औरती व अतजम्मलु बिही फ़ी हयाती। इहा दुआ घुरे उन खां बाद में जेके उन जा पुराणा कपिड़ा हुया उहे ख़ैरात करे मिसकीननि खे ॾेई छॾे। तो ख़ालिक़ काइनात जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि रब सुब्हानहु व तआला ज़िंदगी में बि उन खे पंहिंजे पनाह में रखंदो आहे ऐं मौत में, क़बर में, आख़िरत में, हर जॻह में अल्लाह उन खे पनाह में रखी छॾींदो आहे। नाज़रीन सामिन किराम के अल्लाह सुब्हानहु व तआला ते फरमायो कि ज़ालिका मिन आयातिल्लाहि लअल्लहुम व लिबासुत तक़वा ज़ालिका ख़ैर। ऐं तक़वा जो ऐं परहेज़गारीअ जो लिबास उहो भलो आहे कि ज़ालिका मिन आयातिल्लाहि लअल्लहुम यज़क्करून। तो परहेज़गारीअ जे लिबास मां छा मुराद आहे? उलमाए किराम इन मां मुख़्तलिफ़ मुराद वरिती आहे। कुझु उलमाए किराम फरमाइनि था कि तक़वा जे लिबास मां मुराद ईमान आहे। तक़वा जे लिबास मां मुराद ईमान आहे। ऐं कुझु उलमाए किराम फरमाइनि था कि तक़वा हज़रत इमाम हसन बिसरी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि था कि तक़वा जे लिबास मां मुराद हया आहे। तक़वा जे लिबास मां मुराद हया आहे। तो फरमाइनि था कि इन करे कि जंहिं इंसान में हया हूंदी आहे उहो हया इंसान खे तक़वा ऐं परहेज़गारी करण ते उनखे उभारे छॾींदो आहे। हया उनखे तक़वा ऐं परहेज़गारी जो मामिलो ऐं तक़वा ऐं परहेज़गारी जी सूरत में रहण ते उनखे उभारींदो आहे। ऐं हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि था कि तक़वा जे लिबास मां मुराद नेक आमाल आहिनि। छा आहिनि? नेक आमाल आहिनि। हज़रत इमाम क़ल्बी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि था कि तक़वा जे लिबास मां मुराद इंसान जो पाक दामन रहण आहे। इंसान जो पाक दामन रहण आहे। ऐं कुझु उलमाए किराम फरमाइनि था कि तक़वा जे लिबास मां मुराद कि उहा ई आहे जेको हिन ज़ाहिरी लिबास जो अल्लाह सुब्हानहु व तआला उन जो ज़िक्र फरमायो। ऐं तक़वा जे लिबास मां बि इहा ई जेको ज़ाहिरी लिबास आहे। छो त कि इंसान जॾहिं पंहिंजे पाण खे कपिड़ो ऐं पंहिंजे जिस्म खे, पंहिंजे ओघड़ खे कपिड़े सां ऐं लिबास सां ढकींदो आहे तो अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे ज़ाहिर खे जॾहिं ढकींदो आहे तो रब सुब्हानहु व तआला उन जे अंदरि तक़वा खे पैदा करे छॾींदो आहे। ऐं उहो रब सुब्हानहु व तआला उन जे लाइ गुनाहनि खां बचण जी उनखे तौफ़ीक़ अता करे छॾींदो आहे। नाज़रीन सामिन किराम के हज़रत ज़ैद बिन अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि था कि तक़वा जे लिबास मां मुराद उहो लिबास आहे जंहिं जे ज़रिए इंसान जंग में पंहिंजो दिफ़ा कंदो आहे। कि जीअं मिसाल तौरु ज़िरा जेको लोह जो साईं हूंदो आहे, जंगी लिबास जेको लोह जो पाईंदा आहिनि ऐं लोह जी टोपी बि जंग जे मैदान में पाईंदा आहिनि। इहा ऐं उन खां अलावा जेके बि जंग जे मैदान में उन जी हिफ़ाज़त जे लाइ पाइबा आहिनि। उलमाए किराम फरमाइनि था हज़रत ज़ैद बिन अली तक़वा जे लिबास मां उहो जंगी लिबास मुराद आहे। ऐं कुझु उलमाए किराम फरमाइनि था कि तक़वा जे लिबास मां मुराद के उन जा ठहियल मोटा कपिड़ा, सही उन जेका उहो उन मां रिढ हूंदी आहे न, उन जी जेको मथां वार हूंदा आहिनि उन मां उन ठहंदी आहे। तो उलमाए किराम फरमाइनि था कि तक़वा जे लिबास मां मुराद उन जा ठहियल मोटा कपिड़ा मुराद आहिनि कि जेके सूफ़िया किराम उमूमन उहे लिबास उन जा कपिड़ा इस्तेमालु कंदा आहिनि, तंहिं करे उन्हनि खे सूफ़ी सॾियो वेंदो आहे। बार सूरत ख़ालिक़ काइनात ॿी जॻह ते क़ुर पाक में इरशाद फरमायो
वजअल लकुम सराबील तकीकुमुल हर्र व सराबील तकीकुम बअसकुम कज़ालिक युतिम्मु निअमतहु अलैकुम लअल्लकुम तुस्लिमून। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि रब सुब्हानहु व तआला तव्हांजे लाइ अहिड़ा कपिड़ा जेके तव्हांजे लाइ ठाहिया ऐं बणाया जेके कपिड़ा तव्हांखे गर्मीअ खां बचण जे लाइ इस्तेमालु तव्हां कंदा आहियो। जिन कपड़नि जे ज़रिए तव्हां गर्मीअ खां, उलमाए किराम फरमाइनि था कि हिते आया ई करीमा में अल्लाह सुब्हानहु व तआला त इहो इरशाद फरमायो कि उन कपड़नि जे ज़रिए ऐं उन लिबास जे ज़रिए तव्हां गर्मीअ खां बचाव हासिलु कंदा आहियो। फरमायो कि गर्मी चई करे सर्दी बि उन मां मुराद आहे, छो त गर्मी जो ज़िद सर्दी यानी थधि आहे। त उलमाए किराम फरमाइनि था कि जेको इंसान जे लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला लिबास ऐं कपिड़ो नाज़िल कयो आहे, उन जे ज़रिए इंसान के गर्मीअ खां बचाव जो ज़रियो बि उहो कपिड़ो आहे ऐं सर्दीअ खां बचाव जो ज़रियो बि इंसान जे लाइ उहो ई कपिड़ो आहे। व सराबीला तकीकुम बअसकुम, ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजे लाइ लोह जा हिकु अहिड़ा लिबास जेके ज़िर चयो वेंदो आहे ऐं टोपी जे तौर ते उनखे मथे में पाईंदा आहिनि कि ताकी दुश्मन जे हर तीर या हर वार खां इंसान जो जिस्म महफ़ूज़ रहे। ख़ालिक़ काइनात तव्हांजे लाइ लोह जा अहिड़ा लिबास तव्हांजे लाइ ठाहिया जंहिंजे ज़रिए तव्हां जंग जे मैदान में बचाव हासिलु कंदा आहियो। कज़ालिक युतिम्मु निअमतहु अलैकुम, ये रब सुब्हानहु व तआला तव्हां ते पंहिंजूं नेमतूं पूरियूं थो करे। लअल्लकुम तुस्लिमून, ख़ालिक़ काइनात जूं बेशुमार तव्हांजे अल्लाह जूं नेमतूं आहिनि, तव्हांखे तव्हां उहे रब जूं नेमतूं पाए करे इस्तेमालु करे उन रब सुब्हानहु व तआला जा फर्मा बरदार रहो ऐं उन जा इताअत गुज़ार रहो ऐं उन जो शुक्रगुज़ार बि रहो। नाज़रीन सामीन किराम के अल्लाह सुब्हानहु व तआला इन में रब सुब्हानहु व तआला ख़ालिक़ काइनात इंसाननि जे लाइ मुख़्तलिफ़ कपिड़ा ऐं मुख़्तलिफ़ लिबास उन्हनि जे लाइ नाज़िल कया। ऐं हाणे अचूं था कि जेके लिबास इंसाननि जे लाइ ये रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बतौर सुन्नत साबित आहिनि, उन जे बारे में कुझु गुफ़्तगू कंदासीं अव्हांजे साम्हूं कि हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के वो अव्हांखे अॻोड़े अर्ज़ु कयो कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे लिबास पंहिंजे जिस्म मुबारक ते कमीस मुबारक पाइण खे घणो पसंदि फरमाईंदा हुया ऐं उमूमन अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गोड़ मुबारक इस्तेमालु फरमाईंदा हुया, जेको गोड़ दुन खां वठी, अच्छा इहो बि आहे कि उलमाए किराम फरमाइनि था कि उहो गोड़ किथां ॿधंदा हुया। कुझु उलमाए किराम फरमाइनि था कि दुन जे हेठि खां अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गोड़ मुबारक खे ॿधणु कंदा हुया ऐं उहो भेॾियुनि खां थोरो मथे, ऐं कुझु उलमाए किराम फरमाइनि था न कि दुन खां अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गोड़ मुबारक ॿधंदा हुया ऐं इहो त कमीस मुबारक ऐं उन सां गॾोगॾु गोड़ मुबारक आया जेको असीं ही शलवार पाईंदा आहियूं, इहो शलवार बि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां साबित आहे या न। तो उलमाए किराम फरमाइनि था हज़रत मदारिजुन नबुव्वत वारे जंहिंजो मुसन्निफ़ हज़रत अल्लामा शेख अब्दुल हक़ मुहद्दिस देलवी मशहूर मुसन्निफ़ आहिनि, उहे फरमाइनि था कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शलवार मुबारक दुकान खां ख़रीद बि कयो हुयो ऐं कुझु उलमा किराम फरमाइनि था कि रुगो ख़रीद न कयो हुयो, ख़रीद करण सां गॾोगॾु अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो शलवार मुबारक इस्तेमालु बि फरमायो हुयो, यानी उनखे पातो बि हुयो। बार सूरत के अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रेशम जे लिबास पाइण खां पंहिंजी उम्मत खे मना करे छॾियऊं। हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन
हुजूर नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के फरमायो कि ला यंजुरुल्लाहु यौमल क़ियामत इला मन जर्र इज़ारहु बतरन औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि ख़ालिक़ काइनात अल्लाह सुब्हानहु व तआला क़यामत जे ॾींहुं उन शख़्स जे तरफ़ नज़र रहमत न कंदो जेको तो तकबुर जे तहत पंहिंजे गोॾ खे हेठि ज़मीन सां गीले ऐं पंहिंजे भेॾिन खां हेठि रखे। ख़ालिक़ काइनात रब सुब्हानहु व तआला क़यामत जे ॾींहुं उन जी तरफ़ नज़र रहमत कोन कंदो आहे। तो इन करे उलमा किराम फरमाइनि था कि इंसान शलवार पाए या गोॾ पाए उनखे भेॾिन खां थोरो मथे रखे, भेॾिन खां हेठि न रखे। पर इहो बि उन जे लाइ आहे कि जेको शख़्स उनखे तकबुर जे तहत पर जेकॾहिं आदत उन जी आहे ऐं उन में तकबुर जी का बि ॻाल्हि शामिल न आहे त पोइ अहिड़े जे लाइ उलमा किराम फरमाइनि था कि गोॾ जो भेॾिन खां हेठि हुजण में का बि मुमानात ऐं रुकावट न आहे। ऐं अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के वो अॻोड़े तव्हांजे साम्हूं इहा हदीस मुबारका बि बयानु कई कि हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि लिबास मां जेको भलो लिबास आहे उहो अछो ऐं सफ़ेद लिबास आहे। आला ऐं बहितरीन ऐं अफ़ज़ल लिबास के अछो ऐं लिबास आहे। ऐं नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन करे उलमाए किराम के फरमाइनि था कि उन लिबास में इमामा शरीफ़ बि अची वियो। तो जॾहिं लिबास मां उम्दा ऐं भलो लिबास अछो लिबास आहे त पोइ फ़लिहाज़ इमामा शरीफ़ बि अछो पाइणु इन लिबास जे तहत शामिल करे इहो सुन्नत क़रार ॾिनो वेंदो। ऐं इमामे जिते हाणे अचूं था कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां जेको पटको शरीफ़ ऐं इमामा साबित आहे उहो कारे रंग जो इमामो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां साबित आहे। कहिड़े रंग जो? कारे रंग जो इमामा ऐं कारे रंग जो यानी पटको शरीफ़ अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां साबित आहे। ऐं हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि असांजे ऐं मुशरिकनि जे यानी मुस्लमाननि ऐं मुशरिकनि जे विच में जेको फ़र्क़ु आहे उहो इमामा टोपीअ जे मथां पाइणु आहे। यानी उलमा किराम फरमाईंदा इन जो मतिलबु इहो आहे कि मुशरिकीन उहे बि इमामा ऐं पटको ॿधंदा आहिनि ऐं मुस्लमान बि पटको इस्तेमालु कंदा आहिनि सुन्नत जे तौर ते। पर उहे मुशरिकीन पटको बग़ैर टोपी जे ॿधंदा आहिनि, बग़ैर टोपीअ जे, टोपी न पाईंदा आहिनि, ईअं बग़ैर टोपीअ जे मथे ते ईअं सिर्फ़ु पटको ॿधंदा आहिनि। ऐं अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उलमा किराम फरमाइनि था कि मुस्लमाननि खे घुरिजे त टोपी पाए करे टोपी जे मथां इमामा ऐं पटको शरीफ़ ॿधणु घुरिजे। बग़ैर टोपीअ जे पटको ॿधणु इहो मुशरिकीन जो तरीक़ो आहे। नाज़रीन सामिन किराम कि उन खां बाद में कि इहो त थियो कि पटको ऐं इमामा शरीफ़ टोपीअ जे मथां ॿधणु ऐं पटके जो जेको ॿधणु आहे। ऐं अच्छा नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पटको ऐं इमामा शरीफ़ केतिरो साबित आहे। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां जेको इमामा शरीफ़ ड्रेग जे हिसाब सां जेको उन में ड्रेग जे हिसाब सां साबित आहे उहो 7 गज़ आहे। कि भला साईं घणा? 7 गज़। ऐं उलमा किराम फरमाइनि था कि 7 गज़ मां मुराद शरई गज़ मुराद आहे। हे जेको असांजो अंग्रेज़ी गज़ उहो मुराद न आहे। उहो शरई गज़ केतिरो आहे? उहो फरमाइनि था कि हिन ठूठ खां वठी हिन विचें आङुरीअ ताईं इहा गज़, इहा हिकु मुकमल हथु, हिन विचें आङुरीअ खां वठी केसीं ताईं? ठूठ ताईं। साईं नदीम साहिब चाचा केसि ताईं? हिन ठूठ खां वठी
इन विचे आङुरीअ ताईं, इहो शरई गज़ मुराद आहे। ऐं इहे जेके 7 गज़ इनखे 1 गज़ मुराद आहे। इहे 7 हथ हुजनि त इहो नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां एतिरो इमाम शरीफ़ जेको आहे साबित आहे। ऐं इमाम शरीफ़ जेको तुर्रो आहे उहो बि, इनखे तव्हां सिंधी में तुर्रो साईं चवंदा ॿियो चवंदा हुओ? कासिम भाऊ तुर्रो चवंदा हुओ न? तुर्रो आहे न? तो इमाम शरीफ़ हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां तुर्रो मुबारक भी साबित आहे कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि अच्छा कि तुर्रो जेको आहे हिकु तरफ़ां बि साबित आहे अल्लाह जे नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, ऐं ॿिन्ही तरफ़नि मां तुर्रो जेका थो छॾणु उहो बि साबित आहे। ऐं उलमा किराम फरमाइनि था कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुर्रो मुबारक पंहिंजो पोयूं बि जेका सो आहे इहे रखी छॾींदा हुया, ऐं कॾहिं जेका सो आहे सॼे पासे ॾांहुं ईअं कढी करे सीने मुबारक के बि कढंदा हुया, ऐं कॾहिं उन तुरे मुबारक के सॼे कुल्हे ते रखी करे पंहिंजे सॼे सीने मुबारक ते रखंदा हुया। बारसूरत सॼे कुल्हे ते रखिजे या खॿे कुल्हे ते रखिजे या जेका त पोयूं रखिजे, इहे सभई ॻाल्हियूं हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां साबित आहिनि। ऐं अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाले इमामे जे रंग यानी पटके मुबारक जे रंग जे तरफ़ अचूं था कि हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां जेको इमाम शरीफ़ जो रंग साबित आहे उहो आहे कारो रंग जो पाइणु, कारे रंग जो इमाम यानी पटको मुबारक ॿधणु अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सुन्नत फ़ेली मां साबित आहे। सुन्नत फ़ेली जो मतिलबु इहो आहे कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कारे रंग जो पटको ॿधणु फरमायऊं पंहिंजे ज़िंदगी मुबारका में। ऐं के उलमा किराम फरमाइनि था कि हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत सैयदना सही मुस्लिम में अमर बिन हुरैस रज़ियल्लाहु अन्हु में ॾिठो तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथे मुबारक ते कारो पटको ॿधल हुयो। ऐं हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खां रिवायत आहे, वो फरमाइनि था कि जॾहिं मदीना मुनव्वरा मां नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का मुकर्रमा रौनक अफरोज़ थिया तो मूं हज़रत जाबिर फरमाइनि था कि मूं हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथे मुबारक ते कारो पटको ॿधल ॾिठो। इन में मुकमल सहाबी रसूल हज़रत आमिर बिन हुरैस ऐं हज़रत जाबिर इहो परे खां न, हज़रत आमिर बिन हुरैस त फरमाइनि था कि मूं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिंबर ते वेठे ॾिठो कि हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे कारो पटको जेका सो आहे ॿधल हुयो, बिल्कुलु मुकमल अॻियूं आम्हूं साम्हूं ॾिठो। ऐं कुझु उलमा किराम फरमाइनि था कि हदीस मुबारक में सही बुखारी में इहो बि हदीस आहे कि जॾहिं मक्का मुकर्रमा जो फ़तह थियो तो फ़तेह मुकर्रमा जे फ़तेह मक्का मुकर्रमा जे ॾींहुं अल्लाह जे हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मक्का मुकर्रमा में दाख़िल थिया तो हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथे मुबारक ते टोपी नमूने हिकु जेका सो लोह जो हिकु शइ पातल हुयो, उनखे सिंधी में हाणे छा इस्तेमालु कंदा आहिनि ऐं उर्दू में उनखे ख़ुदि चवंदा आहिनि, उहो टोपी नमूने कारे रंग जो उहो ख़ुदि पातल हुयो। तो उलमा किराम फरमाइनि था कि कुझु उलमा किराम फरमाइनि था कि मक्का मुकर्रमा जे ॾींहुं अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कारो पटको पातल हुयो। कुझु फरमाइनि था कि उन टोपी नमूने उहा कारी जेका टोपी नमूने हुई उहा पातल हुई जेके जंग जे बचाव जे लाइ उमूमन इस्तेमालु कंदा आहिनि। तो उलमा किराम फरमाइनि था कि नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पहिरियों त उहो टोपी नमूने जेको ख़ुदि पातल हुयो, जेके उर्दू में ख़ुदि चइबो आहे, उहो मथे मुबारक ते पातल हुयो ऐं उन जे मथां वरी कारे रंग जो पटको ॿधल हुयो। ऐं हज़रत काज़ी अय्याज़ शिफ़ा में रहमहुल्लाह फरमाइनि था कि हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्का मुकर्रमा में पहिरियां सभ खां पहिरियां दाख़िल थिया तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे टोपी नमूने जेको ख़ुदि हुयो
उहो संदन सिर मुबारक ते ऐं मथे मुबारक ते पातल हुयो ऐं मके मुकरमा में दाख़िल थियण खां बाद अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे मथे मुबारक ते कारे रंग जो पटको उन टाइम ॿधो ऐं पातो हुयो, इस्तेमालु करणु फरमायो हुयऊं।